कंदी तू ॾिस वेठी त मां करियां छा थी। बसड़ी अम्मा अलाह करे छॾे थी। अम्मा मानी छो तू ये चिखा ना मां मुखे बुख काने छो बस अम्मा बुख काने सॼी रात लंघण ते गुजारींदी छा बुख लगी त खाई छॾींदीसि अम्मा जेके ॿ गिरहा खणी अची खा गरम गरम मानी अथई वरी ठरी वेंदी पोइ वणंदई कान चयमि न अम्मा छॾ तू खा तोखे थियो छा आहे रज़िया खाई छो नथी मानी कुछ न थियो अम्मा मुखे छा थींदो पोइ चवण छो नथी करी मुंहिंजो अम्मा वणे न वणे हरू भरू चवण मञा ॾाही थी रज़िया हलिया ॾिस मुंहिंजो चवण कर न अम्मा तू चवण मञी थी जो मुखे थी डोरा पोड़ी कहिड़ो चवण जेको सवेर चयो माए अली बाबत हाँ ॿियो त ठहियो भला मुलाकात बि न चङो सुबुह सोचींदासीं अच हाणे जी मानी खा हलिया न अम्मा बस तू खा तुंहिंजी मर्ज़ी पा अची खाई हा मानी गरम का है ना पारोटा हाँ पर वणे नथी छो बस दिल नथी चए गिरा खणा तो वापस तो निकतो अचे को सबब तो हूंदो सबब तोखे बि सुझे थो कहिड़ो आपदा न है तो सुकून न है घर जो मज़ो ही हले पियो आहे हाँ अली सच थो चवी पर मूंसां बि साॻो लकाव थी वियो आहे साॻो लकाव हाँ तू घर में न हूंदो आई त घर बुसो ऐं बाड़ो लगंदो आ मानी त परे जी ॻाल्हि आहे कंहिं कम ते बि दिलि न चवंदी आहे भला मूंखे पाणी ॾियण ते दिलि कढंदई खोड़ पाणी हींअर त तूं साम्हूं आहीं न चवी त पंहिंजी दिलि बि कढी हथनि ते रखाई ओ मां वॾो तालो किथे आहे तालो हा हा तालो मूं बुरो हुई कीअं में कोन पुछियो आहे सिंधी में तोखे पुछियो आहे त तालो किथे आहे वॾो छा कंदे ताले खे छा कंदुसि ताले खे कम में आहे नेठ बि त कहिड़े कम थो अचे मर्दनि जे कमनि में तव्हां ज़ालुनि जो छा वञे हा अची सवालनि जी भरमार लाइ ॾिनी अथई छो छाजे लाइ कंहिंजे कम ईंदी छो ईंदी अची बहस शुरू कयो अथई वकीलनि वारो पर पतो त पवे इहो जेको मर्द वक्त जो कांभू खान तालो कंदो काॾे ॿाहिरां दरवाज़े खे हणी हलियो वेंदुसि कहिड़ो ॿाहिरो दरवाज़ो घर जो ॿियो कहिड़ो ॿाहिरो दरवाज़ो असांखे घर में बंदि करे वेंदे हा मां शहर थो वञा तूं शहर थो वञी ऐं असांखे ॿाहिरां तालो हणी बंदि करे थो वञी हा ऐं जे हिन वीचारी खे कुझु थी पवे टिकी फोटे जी ज़रूरत पए पोइ असीं काॾे वञूं इन्हीअ करे बंदि करे थो वञा त मता हिनखे कुझु थिए त तूं हिनखे टिकियूं फकराए फरनाट करे विहारींसि हीअ भले त पई फतके ऐं खुरड़ियूं हणी हणी दम ॾे तॾहिं त बंदि कई थो वञा तो वकील समेत बेली इंसान थी मुबारक इंसान थी न आहियां मां इंसान मां मिरू ईअं वॼ निकतार मुंहिंजा वॼ ईअं वॼ हणी हिन जा आंड्रा कढी छॾींदुसि ॿुधाए तालो किथे आहे अरे बाबो थी बच्चा न आहियां तुंहिंजो बाबो न ॿुधाईंदी न तालो किथे आहे मां पाण थो ॻोल्हियां ॾिसो कीअं तो तव्हांखे ॿाहिरि तालो हणी थो वञा तालो कोन्हे
न चाची न रो बेटा न रो। अरे काटे ये ता पूरी मुझे सब बेकार मारो माचो आया आज ये बड़े बेचारा वा रखा सुखा किसे ओए 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 अरे अरे साहब ये कब करी जाते बुढ़ा इतने हाँ और काटे जो ये बिहार आया उस ना हाँ ठीक है अरे गाल उस जानू गाल उस और खानू पुटा तू बने उन्हें छोकरे के जो हमरा युवा इन्हें के वटिया ताकि उन्हें शाम हो सके तो मैं कहता बुत कर लाऊं ना अरे पक्का ठीक है बार मारा है ना बेटी आगे आते हाँ चमा फिरों पढ़ा सु पढ़ो वे अखू अलाहू जल तू जबार तू आई भला के टार तू जल तू जबार तू आई भला के टार तू बुढ़ल जा बेड़ा पार कर तू इन खबर जे हेठा बुट के कर तू जल तू जबार तू दयाल वाला माण्हू काथे आवे जो परे आ साईं तो अचन था वेझो अचंदा अखुअला थोरो खोट दे खबर पे तो खोटियूं था वेठा हाँ साईं खोटियूं था वेठा अच्छे आप ही साईं साईं किबला घर में अची आ तो हाँ चल हाँ साईं अब गाल ॿुधो इहो बुत जेको पहिला चाहे जे हमरा के वो हिते पूरियला हाणे तव्हां हीअं कयो असां त को न रंबो आहे न का कोडर आहे तव्हां वञो कोडर या बेचो खणी अचो त हिनखे खोटियूं हिते बुत हिते आहे बुत हाणे के हिकिड़े माण्हू खे मोकिले तूं वारो कर जल्दी कर त मुंहिंजो चिलो चालू आहे मां चिलो पियो पढ़ांसि थो अखू अलाहू वयो मां माण्हू वयो हाँ साईं हाँ वयो ठीक है जल्दी कयो सभई आया हलिया भई आया हलिया हाँ साईं सभु आगे चरिया आहिनि असांजो जेको हिकिड़ो बीहंदो हिते हाणे ठीकु आहे अरे खोटे ॾिस त कहिड़ी जाइ ते पिया त रंबो हिते हणायूं साईं हिते हणायो हिते हणायूं न हाँ ठीकु आहे असांजा त कन बि ठरी पिया आहिनि कन छा हिन घर जूं भितियूं बि ठरी पयूं आहिनि जेके धणीअ दरबार ईंदियूं हुयूं कंहिंखां भाॼाई शरीफ़ा खां न चईसि भाॼाई बाहि ॾियूं ससुर खे अम्मा अॼु ॿुढल जी घरवारी आ बस करे वेहो इहो निकाह टोड़ाईंदीसांसि ॿुढल खे मोड़ ॿधी ॿिहंदो परणाईंदसि अम्मा घर जूं भितियूं अञा बि दुआऊं पयूं थियूं घुरनि छो त वीचारियूं शामत में आहिनि छित त वीचारी ॼण काई त ज़िलज़िले में आ असांजे घर जी ॻाल्हि थी करे ॿियो कंहिंजे घर जी ॻाल्हि कंदसि अम्मा तूं बि त असांजे ई घर में आहीं न तॾहिं थियूं दुआऊं घुरनि तूं धीउ थी करे मूंखे थी ईअं चवे पई माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत अम्मा खे चवां मां अम्मा खे असुल न चवां छा असुल न चवंदी रहमत ॿियो छा चवंदी बस अम्मा ई चवंदी साईं न ॼणी आहे त उहो बि कोन चवाई आहे अम्मा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हाणे न तंग कयव त हिन घर में कंग रणंदा कंग छा थी चई पई कंग रणंदा हा अम्मा इन्हे खां अॻे जो हिते तूं रड़ंदी ऐं रंभदी वेंदी माण्हू भली चवनि सहमत पर आहियां रहमत अमड़ खे चवां अम्मा माफ़ी ॾे भला भाॼाई कान्हे का त इहा ॿार पूरी करण लाइ मूंसां जोटिजी वई आहीं घणी ॼाड़ी न हण ॾेई न छॾियईं सिरसाम रुलायईं न हॾियूं ऋण में माण्हू भली चवनि सहमत पर आहियां रहमत निभागीअ छोरीअ खे चवां मुंहिंजूं हॾियूं रुलाए पोइ वई भितियुनि सां झेड़ो कजाई अस्सलाम वालेकुम अम्मा ही वटि डबो डांस छो आयो आहे हिते रहमत समझा हिनखे समझा आउं त ॿुढल जी जांच लहण आयो हुअसि हिते वञी उतारे ते सार लहींसि जाई बि इब्राहिम न तूं अचणो न वञणो ॿुढल जे गैर मौजूदगीअ में कीअं हलियो आयो आहे रहमत आउं थोरनि ॾींहंनि में हिन थले ते पेर घुमाइण वारो आहियां हिन घर त माइटी कढण वारो आहियां अम्मा हिनखे चवींसि त वञे मूंखे त ॿुढल पाण ई कोन रोकींदो आउं त हिन खां कर्ज़ वठण आयो आहियां कर्ज़ कॾहिं खयई तोखां कर्ज़ इहो त पुछजोसि भलाई करे जॾहिं कर्ज़ न ॾेई सघियो त पोइ
वो तो रहमत संग जणी गाल कई तस दो संग हाँ चवे तई पियो ता के खबर आ ता सारे ते गालू हलन पयूं रुगो अख जी पकाई कर बई जणी वेठो आयो बस अम्मा हिन के चवीस त वने न त चुल्हे में टांडा ताजा ताजा पिया आहिनि। टांडा छा कंदी है छोरी? टांडा न रखिया मां से टिकण ते त पटाटे वांगुर पची कोक थी वेंदो। कुबरा लख जी गाल कई थई लख जी टांडा तो मुखे अगमी दई छजान अञा ॿिया कहिड़ा टांडा ॾींदी मूंखे मोई के चवी नथी अम्मा। कुबरा मूं बि काठियूं गॾु करे रखियूं पंहिंजे अङण ते तूं वो ते पहुच वो कलाम ॿुधो अथई अङण ॿुहारिया तुंहिंजूं वाटूं न्यारिया हा वट वटो न्यारिया। इब्राहिम सखा को खिट थी पियो आई गिग पई थी गड़ई डर हाणे हितो माण्हू भली चवनि ज़हमत पर आया रहमत इन्हे इब्राहिम खे चवां वञा थो पर माई रहमत थी न ज़हमत हिनखे मथे में विहारीस त हिन मुक़दर में केर लिखला मोहम्मद इब्राहिम लिखला आई भी छठिया जो चाचो जो लिखण मारे तोखे ॿुधाए वई त मुंहिंजे नसीब में छा आहे न नक न नासा विच ॿे खासा। इहे तारा पटे छा थो ॾिसे पियो वञो हाणे माण्हू भली चवनि ज़हमत पर आया रहमत। हा तू तो थधो घड़ो तोला छाव छावरा असलो तुरे बड़ जा खट्टा पाछूला कुबरा जी जे मां अम्मा ओ अम्मा छो अम्मा तू त मुंहिंजी जीजल मां आई न। हा अम्मा माण्हू भली चवनि ज़हमत पर आया रहमत धीअ खे चवां। मूं त हिकिड़ो थोरो कंदी आहियां तोखे पाले वॾो कयो अथमि इहो तो ते घटि थोरो आ। इहो त तो गुनाह जो कम कयो अम्मा। हाँ गुनाह गारियूं थी ॾे पई पाण खे बि त मूंखे बि माण्हू मता ॿुधनी कलकती खिलाए पई भली माण्हू मांखे ज़हमत चवनि पर आया रहमत चोरीअ खे। हल भला इहो एहसान ई थियो भला ॿियो थोरो कर अम्मा। कहिड़ो? अम्मा मूंखे हिकिड़ी ज़हर जी पुड़ी आणे ॾे त मां पियां। हाँ हाँ चई छा थी पई वरी बि ॾोह जा ॾस थी पई ॾे चुप करे वेहो त छिके आहिनि ॿ चंबा ऊठ जा भागी छोरी माण्हू त सम्झनि था ज़हमत पर तूं जाई बि थी ज़हमत सम्झे पई पर पक आया रहमत। बागे से छुरफा जो घर करे त छो आहे गवैयो कलाम ॿुधाए वञे हा घर वेठे अङण थो ॿुहारे पियो तीली लॻेसि सके अचे ॿुधण। अम्मा हलो भला हलूं था तो दर दरियूं चङी तरह बंदि कयूं जी अम्मा। ऐं पैसा खया अथई जेके कपड़े वारी बुचकीअ में पयल हुआ न। हाँ उहे खयो हल उते वकील लाइ कम ईंदा पुट। उहे बि खया था मम्मा। ऐं हू अली जा कपड़ा? हाँ 2 वॻा खया अथमि ऐं 2 इस्त्री थियल आहिनि। हाँ हाँ 2 काफ़ी अथसि। अम्मा हाणे हल बि भला वापस भी मोटणो आहे या न? ॿियो त शहर में किथे रहंदियूंसीं तो ॿाहिरे दरवाजे जो तालो खयो आहे। एजो हे ॾिस हथ में था मम्मा रुगो तूं चुर त पुॼऊं। तो ॾाढी तकड़ा छोकिरी हल रसूं त वरूं बि न मां। हाँ पोइ त को शहर में रहंदासीं जा हल। भाॼी शुरफा छो एॾी चुप चुप वेठी आई? पक सां बुढल जी बाड़ लॻी हूंदई। बुढल बीड़ी आहे हुको चिल या सुल्फीअ जो मूंखे हुनजी बाड़ लॻंदी। घर जी ऐं वर जी बाड़ बीड़ीअ खां बि बीणी हूंदी आहे शुरफा भाॼी। अयां बि महिरूमा वालण जो वर ला वेही वाजा आया हाणे इस बंदूक अड़े वर के जो बनियला वेलू जे बुढो वर आहे। छो
छा में घटा मुझे बुढ़ल भा न न सोन में तोड़न जड़ो आहे। सोन त मिले ही कोन तो ऐं मानस वो त बरतियूं वधिक। शुरफा अम्मा लाइ ईअं ॻाल्हाईंदे ज़बान कीअं थी वरई? एड़ी मायरू थींदियूं आहिनि जिनके पुड़ी ॾियण खां पोइ पछताइणो पवे त पुड़ी छो ज़ान थी। शुरफा आस्ते ॻाल्हाए मैरू, मुंहिंजे भाउ हामिद जो घर आहे, बुढ़े या ज़म जो दिको न आहे। एड़ी जिटणा कई त वञी वेहिन विच में। शुरफा भाॼी मां कीअं थी ॻाल्हायां ऐं तूं कीअं थी ॻाल्हाईं? बाक़ी तूं त मखण वांगुरु नरम पई ॻाल्हाई। ही बुढ़ल जो घर न आहे, अदे हामिद जो घर आहे। ॿियनि जूं कसरूं मूं मां छो थी कढी? हामिद त मुंहिंजो वर आहे शुरफा। भले वञी ॾिस, वर तां बलहार पई वञे। सबका वञी शुरफा कान थींदी आहे भाॼी। ऐं हर का वञी महरू बि कान थींदी आहे। जे इज़त लाथी कड़ी न त पाए पहुती खण जुती वञी वसा बुढ़णा जा वण। शुरफान ये छा थी चई? ख़राब चयो में सुठो भी कोन चयो थी। छा में ख़राब चयो था में? हेण थी पई आहीं न त अचे भी कुछ न थो सका। न न चओ चओ कीअं न चवंदे, वञे त घोर बींदे न। बाक़ी भेण खे हणंदे भितर। अदी ना मां तुंहिंजी अदी, तुंहिंजे लाइ त इहे महरू माखी मिस्रीअ खां वधीक आहे। बाक़ी तड़ियल भेण कुछ भी ना आहे। एहसास सिंधुआ जी झरते किरणा सूह समुद्र जज्बा झरणा सपननि जा घर नेणन माणा मन मंदिर जा चिराग जीवन घाणा घाव पुराणा। हिकिड़े दफ़े वताए फ़कीर जे घर में चोर गिरी आहे। वताए जी मां ॾाहो कई, चोर चोर। ॻोठाणा सभई चोर जे पुठियां विया। वतायो बि घर खां ॿाहिरि निकितो, पर हो वरी कब्रिस्तान जे दरवाज़े ते वेही रहियो। ॻोठाणनि पुछियो, अब हिते छो वेठो आहीं? वताए जवाब ॾिनो, अब अॻे पोइ चोर खे हिते ई अचिणो आहे। अली तो एडो तो खिलाए जो मुझे अखियुनि में पाणी कोन थो बीहे। इहो पाणी बि लुड़क सघिबो ऐं लुड़क ख़ुशी जा बि थींदा आहिनि ऐं दुख जा बि, ईअं न? हा, पर मां कॾहिं बि न चाहींदुसि त तुंहिंजी अखियुनि में दुख जा ग़म ॾिसां। मां ॾिसी न सघंदुसि। एडो प्यार कबो अली रज़ा जो हर घड़ी गॾु हूंदे बि ख्वाब तुंहिंजा। ख्वाब हवायता त न आहिनि न। न, अली जा ख्वाब खुशगवारी थी सघनि था। पोइ इहे ख्वाब, इहे टहक ऐं इहे ख़ुशी जा लुड़क सान्हे रख। विछोड़े ई वीराग में कम ईंदे। वाकई अली तो सच चयो हो। ये लुड़की त आहिनि जेके अॼु मूंसां गॾु आहिनि। चक्कर न अची वञे। तूं वे ऐं ॾिसी अचां वाकई दरवाज़ो बंदि त न करे वियो आहे। चाची वाकई बंदि करे वियो आहे। धीअ तूं लुड़क न लाड़। तुंहिंजे इन लुड़कनि ऐं दिलि जे लहण सां को बि असर न पवंदसि ऐं न की मुंहिंजे दाहुन कुकुनि जो को फरियाद थींदो। न सऊ आहे न लाड़ लुड़क पुट न लाड़। चाची
लुड़क रोकण माण्हू जे वस में हुजे त रोके न। पुट मुंहिंजो पुट आ पर कठोर दिल आ। न सुधरियो त चुप चुपात में अहिड़ी सिखत मिलंदस जो सुधरी वेंदो। सिखत चाची? बस फिलहाल इन ॻाल्हि तां लही वञ पुट। मां त लथल आहियां चाची। आखिर माण्हू बि केसि ताईं सहे। नेरे जो माण्हू बि सोचण लॻंदो आहे तस्लील ते। ॾाही थी धीअ ॾाही थी। आऊं आहियां न तुंहिंजी। तूं ईअं सम्झ त तूं पंहिंजे माउ खां धार न थी आहीं। जावेद तो शुक्र आहे। जावेद मूं कंहिं प्लानिंग तहत तुंहिंजी ट्रांसफर कराई आहे। कहिड़ी प्लानिंग मैडम? उहो पोइ ॿुधाईंदीसांइ। तुंहिंजो रिलीविंग ऑर्डर मिले त सभु कुझु ठीक थी वेंदो। ऐं हिते जेको घर वरितोसीं उहो बि विकिरो करणो पवंदो। विकिरो? हाणे त वरितो अथऊं। जावेद जेको न मूं सोचियो आहे उन प्लानिंग मूजिबि हितां वारो घर हाणे कम जो न रहंदो। छा सोचियो था मैडम? उहो पोइ ॿुधाईंदीसांइ। तो दिल त ॿधी आहे न। दिल के हरी फोटो तो ना है ना मैडम जो पलांद में बच जाए। मूं हिम्मत लाइ चयो। बाक़ी रहियो नओं घर सो विकिरो न बि थी सघियो त तालो हणी सघ। बस वक़्त ते कमु अची वेंदो। वाग धणी बस मैडम। बाक़ी 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 मूंखे त बर थो नज़र अचे किथे रुली रेज़ा रेज़ा न थी वञे। चरिया मां डॉक्टर आहियां। सहेड़े वठंदसि तुंहिंजी बेहिम्मती जा ज़रा। डोंट वरी बस तूं हिम्मत वध। ठीक है मैडम। मुझे मुलाकात आई है। मिलो वो रज़िया तू ते छो आई? छो ना चाहा? न मूं लाइ एतिरी तकलीफ़ न कर। छो त मूं तव्हां सभिनी खे ॾाढा दुख ॾिना आहिनि। कहिड़ियूं तो ॻाल्हियूं करी अली? सचियूं ऐं खरियूं। कीअं? मां मामला न कयां त तोखे हिते अचणो पवे हा? न। आपदा आज़ाद जे खुले में खामे हा? पछताई तो मायूस थियो आई जेल में? न रज़ी तू हिते अकेली न अच बस। मां अकेली न आई आहियां। तो कैसा आई? अमा साण। काथे आ पपी? बाहर बीठी आ। बाहर? बाहर बीठी आ? हाँ। बाहर छो बीठी आ? हेॾा छो न आई? बस न आई। हिन जो मतलब त अञा नाराज़ आ मूंसां? हाँ ईअं ई समझ। पोइ बस तव्हीं वञो हाणे अॻिते न ईंदा कयो। अमा वकील सां ॻाल्हायो आली? चयमि न त वञो न खणो तकलीफ़ूं। वञा थी पंहिंजो ख्याल रखजांइ। जो ख्याल थाने वाला रखनि था तव्हां रुगो पंहिंजो ख्याल रखो। ठीकु आहे मूं तुंहिंजे लाइ कपिड़ा आंदा आहिनि साहब खे ॾेई थी वञा। ठीकु आहे।